वीर बख्श कॉलोनी में रहंदा आहियूं। मूंखे पंहिंजी ॾेराणी ऐं ॾेर ॾाढो मारो आहे, ज़हनी टार्चर ॾिनो अथनि। मुंहिंजी नंढड़ी खे छुरी सां कट ॾिना अथनि, गाटे ते हिते कट ॾिनो अथनि, टंगुनि ते कट ॾिना अथनि। ऐं कुझु चऊं था त चवनि था न न असांखे कुझु न कजो। ऐं कल्ह राति मूंसां ॾाढो छेड़ो कयो अथनि। मां सुबुह सां उथी आहियां, मूंखे ॾेराणी पंहिंजी मुंहं वारा जूता हणी वई आहे। हर ॻाल्हि ते काफ़ी ॾींहं खां वठी असांखे टार्चर पिया कनि, हर ॻाल्हि ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। न कमाइनि न छा, वरी चवनि न इहो सभु कुझु असांजो आहे, असांखे सुकून सां जीअण नथा ॾियनि, न मुंहिंजे मुड़ुस खे न मूंखे। ऐं जेको भाउ अथसि नोमान कबराणी, उहो शाज़मान खे रुॻी चए मूंखे 50,000 ॾे, मूंखे लख ॾे, हीअ कर हू कर, उहे वठी वञे वापसि बि न ॾे। वरी घुरूं त असांखे बेइज़्तो कनि, वरी ज़लील कनि। वरी असां पंहिंजे सोहरे खे बि कुझु चऊं त उहो चवे त न न कुझु न चओसि, इनखे दौरो थी वेंदो, दिमाग़ी मरीज़ आहे, कुझु न चओसि। अगरि दिमाग़ी मरीज़ आहे त उहो असांखे जीअण न ॾिए छा? हू हर ॻाल्हि लाइ सही आहे, बाक़ी हू दिमाग़ी मरीज़ आहे। असांजे ॾाढो तशदुद कयो अथनि, असांखे सफ़ा जीअण नथा ॾियनि, मुंहिंजे ॿारनि खे जीअण नथा ॾियनि। मुंहिंजी नंढड़ी आहे, 3 साल जी आहे, 2.5 साल जी आहे, हेठि वञे थी, उन ॿारनि खे हथनि में छुरियूं, डंडा, हथोड़ा, पकड़ ॾेई था छॾनि त इन्हनि खे वञी हाणे कल्ह मुंहिंजी नंढड़ी खे पकड़ सां न छुरी सां नंढड़े कट ॾिना आहिनि। वटि फ़ोटू बि आहिनि, मां तव्हांखे ॾेखारियां थी, फ़ोटू बि आहिनि, असां वटि सबूत बि आहिनि। छुरियुनि जा कट असांजी नंढड़ी खे ॾिना अथनि। हे ॾिसो तव्हां, अहिड़े ज़ुल्म में असां रहंदासीं? अहिड़े ज़ुल्म में केरु रहंदो? मूंखे न ख़र्चु ॾियनि न छा, रुॻी बसि ज़लील कनि। रुॻी मुंहिंजे मुड़ुस खे चवनि तूं मारिस मारिस, में चुप करे वेठी आहियां, सबुर सां हलां थी, त मूंखे चवनि था हिनखे मार मार। मुंहिंजे नंढड़नि ॿारनि ते ज़ुल्म असां हथ किॾे वञूं? असां सां इंसाफ़ कयो वञे। हाणे इहे जेके कट आहिनि, इहे त रता वांधा कीअं खूनी धकिन आहिनि, इन ख़तरे में केरु घर में वेंदो? ज़ाहिर आहे इंसानु मजबूर थी अहिड़ा क़दम खणंदो न, ॿियो माण्हू किॾे वञे? माना मूंखे अकेलो सम्झी मूंखे ज़लील वेठा कनि। असांजो सोरो जेको कुझु चओ त बसि काविड़जी थो वञे, उन्हनि खे कुझु नथो चवे। ज़ुल्म बि असां सां, कावड़ बि असां ते। ॿिया बि घर में माण्हू आहिनि, मुंहिंजी ससु आहे, मुंहिंजी निणानूं आहिनि। भला अलाह जी तरफ़ हिकिड़ी गवाही ॾींदा त मुंहिंजो को ॾोह न आहे, मुंहिंजी न्याणी नंढड़ी जो को ॾोह न आहे। ईअं छुरियुनि जे कटनि में, गाटे में कट ॾिना अथसि हथ ते। अहिड़े ज़ुल्म में केरु रहंदो? का हूंदी छोकिरी जेका रहंदी? थाणे ते विया हुआसीं, रिपोर्ट कराए आया आहियूं। इन्हनि खे सज़ा मिले, मूंसां इंसाफ़ थिए। मूंसां अगरि इंसाफ़ न थियो, इन दफ़ा मां घणो कुझु कंदीमानि, पोइ जेको थियो। तव्हां सां जेके विढ़नि था उन्हनि जा नाला ॿुधाइजो। उरुसा पहवारा ऐं नोमान कमराणी मुंहिंजो ॾेर आहे। जेॾी महिल टार्चर, चांहि ते, पाणी ते, हर ॻाल्हि ते, सॼे घर जो ख़र्च बि मुंहिंजो मुड़ुसु हलाए, पर हर ॻाल्हि ते ताना तुनका, बसि माना जीअण न ॾियनि, हलंदे न उहो नथो करे। उहो वरी माना असां मुंहिंजे ॾेर खे जवाबु ॾियूं न, मिसाल जवाबु ॾियूं, चवंदो न न इनखे कुझु बि न चओ, इनखे मिर्गी जो दौरो थी वेंदो, इनखे मिर्गी जो दौरो थींदो। बसि इन मिर्गी जे दौरे खां असांखे ड्रेजारे करे चुप कराए वेठा आहिनि थिया। हाणे सॼी ज़िंदगी हिन मिर्गी जे दौरनि खां डिॼंदासीं छा? असां नेठि त इंसानु ॻाल्हाईंदो आहे पंहिंजे हक़ लाइ, पंहिंजे हुक़ूक़ लाइ। असांखे ड्रेजारे दॿाए वेठा आहिनि थिया, असांखे ज़िंदगी जीअण जो को हक़ नथा ॾियनि। अहिड़ी ज़िंदगी जो कहिड़ो फ़ाइदो जिते सॼो ॾींहुं राति असांखे ख़ौफ़ हुजे, मां को कमु न करे सघां, मथां छोकिरी खे छुरियूं हणी कुही छॾनि। वरी सोरे खे का दांव ॾियूं था त चए थो ॿार हिन खेॾंदा बि विढ़ंदा बि। अड़े खेॾंदा विढ़ंदा त पोइ बसि छुरियुनि जा वार करे छॾियसि, मारे छॾियसि, पोइ छा कंदासीं असां? ॿार त हर कंहिंजा प्यारा हूंदा आहिनि न। मूंसां तमामु घणो ज़ुल्म आहे, ख़ुदा रा मूंसां इंसाफ़ कयो वञे। मां मजबूर थी एॾा क़दम खयां आहिनि, मां सफ़ा कहिड़ी मजबूर हूंदसि तव्हां सोचो, तॾहिं मां हेॾे आई आहियां। मां तॾहिं अहिड़ा क़दम खयां आहिनि, मूंखे मुंहं वारा जूता हणिया अथनि। मुंहिंजे ॿारनि सां एॾो तशदुद आहे, मूंसां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी इहा ई अपील आहे SSP खे, दादीरा जेके बि वॾा आहिनि, ख़ुदा रा मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूंखे तमामु थोरो ज़लील ऐं ख्वार माण्हुनि कयो आहे, मुंहिंजी मदद कयो।